औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थोरा मथोरा मूते मारू रंजा, थोरा मथोरा मूते मारू रंजा, भलायूं भेरा गणे गणे केतिरा। शाह लतीफ़ सरकार जे शेर सां मां पंहिंजे ॻाल्हियुनि जो इज़हार कंदुसि। शायदि असां सिंधी क़ौम में खे हिकिड़ो एज़ाज़ इहो रहियो आहे त असां तॾे खे ऐं यारी खे दोस्ती खे मान हमेशह ॾींदा आहियूं। त जवान जी इज़त न करे त उहो जवान बि न हूंदो आहे। त बचल साहब मुंहिंजो बचपन जो दोस्त आहे। असां ॿिन्ही जो सफ़र हिकिड़ी गुरबत सां गॾोगॾु थियो आहे। बचल महर साहब जो इहो कंहिंखां ॿुधियो न आहे। मां हुनखे पंहिंजे वॾे भाउ जेतिरी अहमियत ॾिनो आहे उन खां वधीक ॾिनो आहे। त जेको बचल भाउ मुंहिंजे लाइ जॾहिं मूंखे चयईं त भाउ हीउ कमु जेको आहे सही न आहे, इलाही असां दोस्तनि जी दिलि आज़ारी थी आहे तव्हांजे बयान सां। त यकीन कंदो त जेको ॾुख हूंदो आहे पोइ मां भाउ बचल खे मां चयो भाउ तुंहिंजे लाइ लखे लुटूं आहिनि। भाउ बचल हुजे, साहिल साहब हुजे, दड़ी मशमर हुजे, अदनान हुजे, ॿिया जेके अॼु कीमती इमदाद गुलबरू साहब जन, साईमार साहब जन, जेके दोस्त मुंहिंजे लाइ गॾी आहिनि, मां तमामु शुक्रगुज़ार आहियां। हिन नाचीज़ लाइ जेके बि अल्फाज़ ॻाल्हाया विया थोरा घणा इहे मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ रखनि था। ऐं मां ख़बर अथव त छा त वतन पखियुनि खे प्यारो हूंदो आहे, वतन पखियुनि खे बि प्यारो हूंदो आहे। केर बि इंसानु ईअं पंहिंजो वतन न छॾींदो आहे। त हीउ मां सिंध में जनमु वरितो आहे। मां हिन सिंधी धरती में नंढो ॿार थी मिटी खाधी हूंदी हिन धरती जी, हिन धरती ते केॾो हूंदुसि। उन धरती खे छॾणु मुंहिंजे लाइ केॾो ई तकलीफ़ ज़्यादा ॻाल्हि हूंदी। पर के मजबूरियूं हूंदियूं आहिनि जो माण्हू मजबूर थी वञिणो पवंदो आहे। फ़ैसिलो मूं कयो त मां पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे पाण खे, हिननि कुझु चंद माण्हुनि जी अज़ियतुनि, उन्हनि जे ग़लतियुनि, उन जे कुझु तकलीफ़ुनि जे सबबु फ़ैसिलो कयो त मां पंहिंजी सज़ा त लोड़े चुको आहियां। मां इहे केस, इहे सिस्टम मुंहिंजे ख़्याल में जीअं मूं सूरत में क़दम पातो आहे त मुंहिंजे पोयां कुझु चंद माण्हुनि जी प्रो घंटा हूंदी आहे जिन में मुंहिंजा कुझु पंहिंजा रुपया रिश्ता बि शामिल हूंदा आहिनि। कुझु वरी अहिड़ा माण्हू बि जेके ऐं उन वकील साहिबान जो बि थोराइतो आहियां। ऐं काफ़ी वकील उते जेके मुंहिंजे साम्हूं अची मूंसां गॾु बीह रहिया सिंध जा वकील, सभु सिंध जे वकीलनि जे लाइ मूं वटि इज़त आहे। पर जंहिं मूं ते केस पियो आहे उन जे लाइ बि इज़त आहे। हुनजी उमिरि आहे नंढड़ी 20 साल जो छोकिरो आहे। मां हुनखे पंहिंजे औलाद जीअं सम्झां थो। छा त जॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो त मूंखे पंहिंजो पुटु पियो नज़र अचे। उन लाइ मां कुझु नथो कराए सघां। मां हुन सां वरी प्यारु कयां थो। आई लव यू जहांगीर साहब। अलाह पाक मुंहिंजे करे तव्हांखे अञा शोहरतुनि जी बुलंद ते पुॼाए मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे, सलामत रखे। बाक़ी हाणे फ़ैसिलो ई मां पंहिंजी मजबूर थी। मां भाउ बचल, साहिल साहब ऐं ॿिया दोस्त जेके मूंसां प्यारु करण लाइ चाहींदड़ आहिनि, मां कॾहिं बि उन्हनि खे वापसि नथो करे सघां। उन्हनि जे चवण खे मां कॾहिं बि माना लबेक न कयां त मुंहिंजो शान न आहे। मुंहिंजो बचल खान वॾो भाउ आहे। हू मूंखे जेकॾहिं कंहिं बि जॻह ते वठी बीहारींदो मां हुन सां गॾु हूंदुसि। अलाह पाक हुनखे इज़त ॾे, सॼी संगत खे इज़त ॾे। मां तमामु थोराईंदो आहियां मुजीब शेख साहब जन जो, जेके मुंहिंजा सभु केस हमेशह मुजीब साहब ई विढ़ंदो आहे। ऐं अलहमदिल्ला हिनखे अलाह फ़तह ॾिनी आहे ऐं शइ न ॾिनी आहे, धमाको वॾो आहे। ॾाढो ॾुख थियो सईद शेख साहब जो थोराईंदो आहियां, साहिल साहब जो। ऐं मुंहिंजो तमामु मां जंहिंसां प्यारु कंदो आहियां धनी महर साहब, मुंहिंजो नंढो भाउ आहे, मुंहिंजो भाटियो आहे अदनान महर साहब, उन्हनि जो बि थोराईंदो आहियां जेके असां इलाही प्यारु कंदा आहियूं। ऐं मुंहिंजो वॾो भाउ हाजी रमज़ान चांडियो बि मूंसां अॼु गॾु आहे, त मां हुनजो बि तमामु थोराईंदो आहियां। अलाह पाक सॼी संगत खे सलामत रखे, जिथे हुजो शाद हुजो। वॾियूं महिरबानियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध सलामत। कहीं भी गाने पंहिंजे हुन जा हुन सां ईनो त न करायो मरी जा मोला ये ॿुधायो दुश्मन खे कीअं जलाइबो आहे। भाउ बचल ॿुधायो त मोला खे कीअं पचाइबो आहे। भाउ मन अथव छा आहे? भाउ बचल भाउ बचल ठाहे, तव्हांजी जान आहे, असांजी जान आहे। ठाहियो ठाहियो, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे, सलामत रखे। हिकिड़ो थी वञे गीत अॼु हिन मौज़ू ते मुंहिंजे ख़्याल में नथो लॻे। अॼु मुंहिंजी कुझु दिलि बि ॾुखायल आहे। उहो ई चवां पियो त जीअं का दिलि ॾुखायल आहे, उहा अला कंदो बहितर थी वेंदो। अला कंदो सही आहे। तव्हां सिंध जी तहज़ीब ॻायो ऐं अॼु तव्हां ख़ुशि आहियो, तव्हां सां माण्हू मोहबत न इहो भले इहो दिलि ॾुखायल अथव भाउ जी। अॼु इलाही ख़ुशि आहियां, कुझु न इलाही ख़ुशि आहियां। तव्हां जूं मोहबतूं, पंहिंजे जाईंदड़ जो प्यारु ॾिसी अॼु हिकिड़ो उमेद जो ॾींहुं हिकिड़ो नओं मुंहिंजे लाइ जाॻियो आहे। ऐं मां तमामु जाईंदड़नि जो, पंहिंजे प्यार वारनि जो, जेके मूंखे पाइनि था, हारी, मज़ूर, रक्शी वारो, चिंची वारो, सुज़ुकी वारे खां वठी, ट्रैक्टर खां वठी, बेरोट
वॾे माण्हू ताईं MP MNS ताईं सभु मूंसां प्यार कंदा मूंखे कंहिंखां शिकायत न आहे शिकायत आहे त कुझु चंद माण्हू आहिनि 95% मूंसां चाइण वारा आहिनि उन में 5 बि माण्हू न हूंदा जेके मूंखां नफ़रत